अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ो हाल आहे। उम्मीद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा। अॼु वरी नई कहाणी तव्हांजे आॾो पेश कंदासीं। उम्मीद आहे त तव्हांखे पसंदि ईंदी। तव्हां दोस्तनि जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं जो असांजे कहाणियुनि खे लाइक कयो था, कमेंट कयो था ऐं शेयर कयो था। अॼु तव्हांजे आॾो हिकिड़ी कहाणी पेश कंदासीं, वफ़ादार काठेर। हिन कहाणीअ खे एंड ताईं ॿुधिजो ऐं प्लस में हेठां कमेंट करे बि ॿुधाइजो त हीअ कहाणी तव्हांखे कीअं लॻी। हिकिड़े शहर में को ग़रीब छोकिरो रहंदो हो। संदसि पीउ मरी वियो हो, बाक़ी पोड़ी माउ हुयसि। ही वीचारो झंग मां काठियूं करे अची शहर में विकिणंदो हो। उन मां जेकी पैसा मिलंदा हुअसि तन मां ॾुखियो सुखियो पियो गुज़र कंदो हो। कंहिं ॾींहुं अची ख़्यालु थियसि त हिन शहर में मुंहिंजो अहिड़ो को दोस्त ई कोन्हे जंहिंसां मां कॾहिं खणी ॿ चारि ॻाल्हियूं करे रूह विंदरायां या कंहिं ॾुखे सुखे वक़्त में खेसि का मदद वठी सघां। उहो ख़्यालु वियो संदसि दिलि में पको थींदो। आख़िर हिकिड़े ॾींहुं वझ वठी बादशाह जे धोबीअ वटि वियो। धोबीअ जो अॻ में हिन जो वाक़िफ़ु कोन हो, तंहिं ओपरो माण्हू ॾिसी कंहिंसि पुछियो त मियां केरु आहीं ऐं कहिड़े कम सां मूं वटि आयो आहीं। काठेर छोकिरे जवाबु ॾिनोसि, दादा ग़रीब काठेर आहियां, को दोस्त यार कोन हथ में, सो तव्हां सां यारी रखण लाइ आयो आहियां। जे मूं सां यारी रखी त ॾाढो चङो। धोबीअ हिन जो ग़रीबाणो हाल ॾिसी दिलि में चयो त अहिड़े ग़रीब ऐं खुटल सां यारी रखणु त सही न आहे, पर वीचारो उमीद सारे आयो आहे, सो कंहिंसे नाउमीद कोन थो करियां। तंहिं करे जवाबु ॾिनाईंसि त भाऊ फ़िकुर न करे, अॼु खां पोइ तूं मुंहिंजो यार आहीं। बसि उहो ॿुधी इहो ग़रीबो बार बार थी वियो ऐं धोबीअ खां मोकिलाए घर आयो। उन ॾींहं खां पोइ हिन ग़रीब काठेर उहो दस्तूर करे छॾियो त झंग मां रोज़ानो 2 भरियूं काठियुनि जूं आणींदो। अहिड़े ॾींहुं भरी दोस्त धोबीअ खे पहुचाईंदो हो ऐं बाक़ी 1 भरी शहर में विकिणी पंहिंजो पोड़ीअ जो पेट गुज़र कंदो हो। कुझु ॾींहं गुज़रण खां वरी बि हिन खे ख़्यालु आयो त हिकिड़ो दोस्त त कयुमि, ॿियो यार बि कयां त ॾाढो भलो। सो उहो ख़्यालु करे उहो बादशाही घोड़नि जे सहीस वटि आयो। उन पुछियोसि त कहिड़े कम सां आयो आहीं। हिन छोकिरे साॻी वराणी ॾिनसि, दादा आउं ग़रीब काठेर आहियां, तोसां दोस्ती रखण जे इरादे सां आयो आहियां। सहीस दिलि में ख़्यालु कयो त अहिड़े खुटल सां दोस्ती ठहे त कान थी, पर ही उमीद सारे आयो आहे, तंहिं करे इनकार करणु ठीकु कोन थींदो। सो चयईं त चङो अदा, अॼु खां वठी पाण में यार आहियूं। उहो ॿुधी हमरा ख़ुशि थी वियो ऐं पंहिंजे घर मोटी आयो। उन ॾींहं खां पोइ झंग मां 2 जे बदिरां 3 भरियूं काठियुनि जूं आणणु लॻो, जिन मां 1 भरी दस्तूर मूजिबि पंहिंजे पहिरें दोस्त धोबीअ खे ऐं 2 भरी दोस्त सहीस खे पहुचाए, बाक़ी 3 भरी शहर में विकिणंदो हो। ईअं काठियुनि जूं भरियूं दोस्तनि खे पहुचाईंदो हिन खे घणो ई वक़्तु गुज़री वियो। संदसि उन्हनि यारनि जो हिन ग़रीब काठेर जी अहिड़ी दिलि ॾिठी, सो हाणे हिन खे दिलि सां कुर्ब ॾियणु लॻा। जो ॾिठाऊं त आहे वीचारो ग़रीब, पर असां सां चङे नमूने निभाईंदो पियो अचे। हिकिड़े ॾींहुं काठेर खे दिलि में ख़्यालु आयो त काठियूं विकिणी विकिणी थकिजी पियो आहियां, आराम पूरो कोन्हे, तंहिं करे छो न अॼु कुझु आराम वठां। सो सुबुह जो घर जो कमुकार करे
बेऊनो थी सुम्ही रहियो। निंड में ख्वाब थियो ॾिसे त को माण्हू खेसि चए थो त अड़े छोकिरा समुंड जे किनारे वञ सैर कर। ही यकदमि जागी पियो ऐं ख़्यालु कयाईं त उन्हीअ में ज़रूरु को राज़ रखियलु आहे। तंहिं करे समुंड ॾांहुं वञण लाइ संभरियो, पर समुंड हो तमामु परे। तंहिं करे ख़्यालु कयाईं त छो न अॼु खणी दोस्तनि खां मदद वठिजे। सो पहिरियां सिधो आयो पंहिंजे धोबीअ दोस्त वटि। उनखे चयईं त यार अॼु त को शाही वॻो ॾेम त पाए कुझु सैर करे अचां। धोबीअ चयसि त यार आउं तोखे अखियुनि सां बादशाह जो वॻो कढी ॾियां, पर जे कंहिं माण्हू ॾिसी वरितो त पोइ ॿई ॼणा मारिजी वेंदासीं। काठेर चयसि त यार को बि फिकुर कोन कर, आउं उहो वॻो ढके समुंड ॾांहुं हलियो वेंदुसि। उतां मोटी सुबुह जो निमाज़ खां अॻु में ई पहुचाए तोखे ॾींदुसि। माठ मेट में हिन खे हिकिड़ो उम्दो वॻो खणी ॾिनई। काठेर ख़ुशि थी वॻो खणी सिधो पंहिंजे सहेस दोस्त वटि आयो। वरी उनखे बि चयईं त दोस्त अॼु मर्ज़ी अथमि त समुंड जो कुझु सैर करे अचां, सो जेकर को भलो घोड़ो ॾे त ॾाढो चङो। सुबुह जो सवेर निमाज़ खां अॻु मोटाए आणे ॾींदोसांइ। सहेस अलबत्ता दिलि हई, पर पोइ यार जी नाराज़ थियण जे ख़्याल खां हिकिड़ो भलो घोड़ो खणी हिन जे हवाले कयाईं। हिन ग़रीब छा कयो जो बादशाही वॻो ढके भले घोड़े ते चढ़ी समुंड ॾांहुं काहे हलियो। घोड़ो भलो तंहिं झटिपट आणे समुंड जे किनारे ते पहुचाईंसि। ही घोड़े तां लही समुंड जे किनारे ते घुमण लॻो। सैर कंदे ओचितो परियां खेसि का शइ नज़र आई। वधी अॻु भरियो वियो त छा ॾिसे त हिकिड़ो वॾो ठाहूको पकल ॾाढ़ू पियो अचे। हिन उहो खणी पाण वटि रखियो। वरी थोरो अॻे वधियो त समुंड जे किनारे ते हिकिड़ो गोराब बीठल ॾिठई। छोकिरो यकदमि गोराब ते चढ़ी वियो ऐं कप्तान सां मिली उन खां पुछियईं त ही गोराब कंहिंजो आहे। कप्तान खेसि बादशाही वॻे में ॾिसी सम्झो त ही शायदि हिन मुल्क जो बादशाह आहे। तंहिं करे तमामु अदब सलाम करे जवाबु ॾिनई त साईं ही गोराब चीन विलायत जे राणीअ जो आहे ऐं हिन में जेको माल चढ़ियल आहे सो असांजे राणीअ जे हुकुम सां साइत जे बादशाह जे मुल्क ॾांहुं विकिरे लाइ वञे थो। इन छोकिरे एतिरो ॿुधी यकदमि लधल ॾाढ़ू कढी खणी कप्तान खे ॾिनो ऐं चयईं त चङो मुंहिंजा सलाम ऐं ही ॾाढ़ू मुंहिंजे पारां साइत जे बादशाह सूखड़ीअ करे ॾिजांइ। पोइ कप्तान खां गोराब जी मोटी अचण खां पुछियईं। हिन ॿुधायसि त ही गोराब 15 ॾींहं मोटी हिते ईंदो ऐं इहे पुछी ॻाछी पक करे छोकिरे पंहिंजे घोड़े ते सुवारु थी अखि छिंभ अची शहर में पहुतो ऐं कपिड़ा धोबीअ घोड़ो सहेस खे मोटाए ॾिनई। पाण वरी दस्तूर मूजिबि काठियूं करण जे पोरे में लॻी वियो। कप्तान गोराब हाकारे साइत जे बादशाह मुल्क में आयो ऐं राणीअ जे हुकुम मूजिबि माल निकाल करण लॻो। थोरनि ई ॾींहंनि में माल खपी वियो। उन बैदि कप्तान काठेर छोकिरे खां मिलियल ॾाढ़ू खणी बादशाह वटि हाज़ुर थियो ऐं सॼी हक़ीक़त बयानु करे उहो ॾाढ़ू खेसि पेश कयाईं। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त अहिड़ा ॾाढ़ू त मुंहिंजे बाग़ में बि आहिनि, पर कंहिं बादशाह जो ही ॾाढ़ू सूखड़ीअ करे मोकिलियो आहे, तंहिं में ज़रूरु को न को राज़ रखियलु हूंदो। ख़ैर ॾाढ़ूअ खे वढियई त उन मां दाणनि जे बदिरां हीरा निकिरी पिया। बादशाह हैरानीअ में पइजी वियो, ॾाढ़ूअ में मोती कीअं पिया। आख़िर ख़्यालु कयई त हिन खे मोकिलींदड़ त को ॾाढो क़ाबिल थो ॾिसिजे। तंहिं करे छो न अहिड़े बादशाह सां दोस्ती रखिजे ऐं संदसि शान मुताबिक़ खेसि
बेका सौगात मोकिले ॾिजे। सो छा कयईं जो हिकु उम्दो सोनो ढाकू घुराए, उन में उम्दा उम्दा हीरा मोती विझी चङीअ तरह सां बंदि करे कप्तान खे ॾिनाई ऐं कंहिंसे सम्झायईं त ही सुखड़ी उन ई बादशाह खे पहुचाइजांइ जंहिं ॾाढ़ू मोकिलियो आहे। कप्तान उहो ढाकू खणी जहाज़ में ॿियो माल भरे रवानो थियो ऐं पूरे 15 ॾींहं अची साॻे हंध ते नंगर हयाईं। दस्तूर मूजिबि काठेर छोकिरे जंग मां काठियूं करे 2 भरियूं धोबी ऐं सहेस खे ॾींदो रहियो ऐं 1 भरी विकिणी पंहिंजो गुज़र कंदो हो। पूरा 15 ॾींहं वरी बि धोबी ऐं सहेस वटि आयो ऐं खेनि चयाईं त दोस्तो अॼु वरी बि का महिरबानी करियो त समुंड जो सैर करे अचां। हिननि यकदमि बादशाही वॻो ऐं घोड़ो ॾिनुसि त वठी तयारु थी समुंड ॾांहुं रवानो थियो। काठेर समुंड जे किनारे ते गोराब बीठल ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं अची कप्तान सां मिलियो जो हिन जे इंतज़ार में हो। हिन अदब सां सलाम करे साहित जे बादशाह जे ॾिनल ढाकू खणी काठेर खे पेश कयो। तंहिं ते पाण वरी कप्तान खे चयाईं त उहो ढाकू मुंहिंजे पारां चीन जे राणीअ वटि सुखड़ीअ तौरु पहुचाइजांइ। इएं चई वरी घोड़े ते सुवार थी पंहिंजे शहर में मोटी आयो ऐं दस्तूर मूजिबि कपिड़ा ऐं घोड़ो ॾेई वञी पंहिंजे कमकार सां लॻी वियो। कप्तान उतां गोराब वठी जॾहिं चीन में पहुतो तॾहिं काठेर खां मिलियल सुखड़ी वञी राणीअ जे अॻियां रखियईं। राणी ॾिसी हैरान थी वई त ही को वॾो बादशाह थो ॾिसिजे जंहिं हेॾे सारी मिल्कियत सुखड़ीअ में मोकिली आहे। सो दिलि में आयुसि त हिन जो थोरो त ज़रूरु लाहिणो पियो। आख़िरकार कप्तान खे चयाईं त हाणे जॾहिं मोटी उन ई मुल्क ॾांहुं वञी तॾहिं मुंहिंजो हिकिड़ो गोराब ऐं मुंहिंजे गोराब सां गॾु वठी वञो ऐं उहो मुंहिंजे पारां सुखड़ीअ तौरु उन ई बादशाह खे ॾिजां। कप्तान यकदमि गोराब माल सां भराए राणीअ खां मिलियल ॿियो गोराब विकाए उथी हलियो। पूरा 15 ॾींहं वरी साॻे हंधि अची सहेड़ियो ऐं बादशाह जो इंतज़ारु करणु लॻो। काठेर त अॻे ई ॿिए ॾींहं ॻणिया, सो उन ॾींहं ते वरी बि दोस्तनि खां वरितल कपिड़ा ढके घोड़े ते सुवार थी अची समुंड जे किनारे ते पहुतो ऐं कप्तान सां मिली राणीअ खां मिलियल गोराब हथु कयाईं। पोइ उहो गोराब वरी बि कप्तान खे ॾेई छॾियईं ऐं चयाईंसि त हीअ सुखड़ी वरी बि मुंहिंजी पारां साहित जे बादशाह खे ॾिजां। इएं चई मोटी आयो। ॿिए ॾींहुं कप्तान जहाज़ हाकारे ऐं थोरनि ॾींहंनि जी मुसाफ़िरीअ खां पोइ अची साहित जे बादशाह वटि पहुतो ऐं काठेर खां मिलियल गोराब बादशाह जी ख़िदमत में पेश कयईं। बादशाह दिलि में चयो त ॿेली हिन बादशाह त ॿारनि ते ॿार चाढ़े छॾिया, हाणे कीअं हिन जो थोरो लाहिजे। सो छा कयईं जो पंहिंजे बादशाहीअ मां हिकु सौ तमामु सुहिणा छोकिरा घुराए उन्हनि खे उम्दियूं पोशाकूं पाराए कप्तान जे हवाले कयईं ऐं चयाईंसि त हाणे उन ई बादशाह खे मुंहिंजे पारां हीअ सुखड़ी वञी ॾे। कप्तान वरी बि पंहिंजो गोराब माल सां भराए सुहिणा छोकिरा साण करे खेर सां रवानो थियो ऐं 15 ॾींहं अची काठेर जे मुल्क में पहुतो। ही जवान त तयारु थी अॻे खां सुहिणी पोशाक पारे भले घोड़े ते चढ़ी अची पहुतो। कप्तान साहित जे बादशाह जा सलाम ऐं छोकिरा खेसि पेश कया। उहो तोहफ़ो ॾिसी हिन ग़रीब दिलि में ख़्यालु कयो त न का अथमि रहण जी जाइ, न का अथमि एतिरो नाणो जो वञी छोकिरनि खे खाराया। आउं पाण मुंहिंजे पेट गुज़रण लाइ हैरान आहियां, तंहिं करे छो न हिन खे वरी बि कंहिं ॿिए पासे मोकिले छॾिजे। सो उहे छोकिरा चीन जे राणीअ ॾांहुं तोहफ़ो करे ॾियण लाइ कप्तान जे हवाले करे पाण शहर में मोटी आयो। ॿिए ॾींहुं कप्तान जहाज़ आकारे चीन ॾांहुं रवानो थियो।
मिलियल छोकिरा राणीअ जे ख़िदमत में वञी हाज़ुर कयाईं। उहो तोहफ़ो वठी राणीअ ख़्यालु कयो त जंहिं बादशाह अहिड़ा सुहिणा छोकिरा सोखड़ीअ करे मोकिलिया आहिनि सो ज़रूरु को ज़बरदस्त बादशाह हूंदो, छो न उन सां खणी शादी करियां। उहो ख़्यालु करे कप्तान खे बेअंदाज़ अनाम ॾेई चयाईं त कंहिं बि तरह उन बादशाह खे मूं वटि शादी करण ते राज़ी कर। कप्तान वीचारो हुकुम जो बंदो हो, सो यकदम रवानो थियो। 15 ॾींहं अची उन हंधि पहुतो जिते काठेरो साणसि मुलाक़ात कंदो हो। इत्तफ़ाक़ सां काठेर बि गोरा बि मोटण जे इंतज़ार में हुयो बीठो। तंहिं सां सौदागर समूरी हक़ीक़त करे खेसि चीन जी राणीअ सां शादी करण जो पैगाम ॾिनो। काठेर उहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं नका कयईं हिम नका तिम उन महल जी जहाज़ ते सवार थी चीन ॾांहुं रवानो थियो। थोरनि ई ॾींहंनि में अची उते पहुतो। राणीअ खे इतलाउ मिलियो त बादशाह अची वियो आहे। तंहिं संदसि रहण करण ऐं खाधे पीते जी बादशाहीअ जो बंदोबस्तु करे पंहिंजे पीउ खे न्यापो मोकिलियो त मूं पंहिंजो वर ॻोल्हे हथु कयो आहे, हाणे तव्हीं अची ॾिसो। बादशाह ग़रीब काठेर खे घुराए ॾिठो जो खेसि तमामु वणियो। हिकदमि शादीअ जी तयारी दोल धमर वॼण लॻा। ॿिए ॾींहुं ॾाढी धूमधाम सां हिन जी शादी थी। ही ॿई ॼणा हिक ॿिए सां ॾाढे कुर्ब मोहबत में ख़ुशि गुज़ारण लॻा। किन महीननि खां पोइ हिकिड़े ॾींहुं हिन खे पंहिंजे यारनि जो ख़्यालु आयो। वीचार कयईं त ग़रीब धोबीअ खां बादशाही वॻो खयों ऐं सहेस खां घोड़ो वरितो अथमि त उन्हनि जो कहिड़ो हाल थियो जियारा बाहिर या बादशाह माराए छॾिया हूंदा। उन्हनि जी ख़बर लहणु घुरिजे। तंहिं खां सवाइ पोड़ी माउ जो बि अलाए कहिड़ो हाल हूंदो। पोइ राणीअ खां शिकार जो बहानो करे मोकिलाए पंहिंजे मुल्क रवानो थियो। 15 ॾींहंनि जी मुसाफ़िरीअ खां पोइ अची शहर में पहुतो। पंहिंजे दोस्त धोबी ऐं सहेस खे जहिड़ो जाॻींदो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। वरी पंहिंजी ॿुढड़ीअ माउ वटि आयो। जा वीचारी बुखूं काटे पराए पोरियो करे पई पेट पालींदी हुई। माउ जी हालत तां ॾाढो अरमान थियुसि, पर पोइ जेको नाणो चीन विलायत मां आंदो हुयाईं तंहिं मां हिकिड़ो महलाट ठाराए उन में माउ खे रहायईं ऐं खेसि बानियूं रखी ॾिनाई। पोइ वेही वीचार कयाईं त सुभाणे जेकॾहिं चीन जी राणीअ खे मुंहिंजी असुल हाल जी ख़बर पए त पतकार हली वेंदी। तंहिं करे अहिड़ी का अटकल कजे, हितां जी बादशाही बि हथु कजे। सो हिकिड़ी राति बुत खे मेटुम खे धूड़ मां लेटी पेटी भूत वांगुरु थी कंहिं नमूने वञी बादशाह जे महलात में पहुतो। बादशाह खे निंड में ॾिसी संदसि छातीअ ते चढ़ी वेठो। बादशाह छिरक भरे जागी पियो। जा खणी ॾिसे त हिकिड़ो भवाइती आफ़त मथां वेठी आहे। बादशाह डप खां ॾकण लॻो। आख़िर खेसि पुछियईं त तूं केरु आहीं? काठेर डप जहिड़ी शिकिल करे चयसि हींअर तुंहिंजो साहु कढणु आयो आहियां। बादशाह वीचारो ॾकी वियो ऐं चयाईं त ॿेली ईअं न करे कुझु ॾींहं मोहलत ॾे, जो केतिरा ई कम हिन जहान जा करणा अथमि। काठेर चयसि त मोहलत कीअं ॾियईं, जो अॼु तुंहिंजो वारो आहे, तंहिं करे मरण लाइ तयारु थी। बादशाह तमामु घणियूं न्याज़ियूं कयूं तॾहिं हिन चयसि त हिकिड़े शर्त ते कुझु ॾींहं मोहलत ॾींदोसांइ त सुबुह जो सवेर तूं पंहिंजी धीउ जी शादी फलाणे नाले वारे काठेर सां करे छॾींदे त वाह, न त ख़ैरु ई कोन हूंदई। बादशाह उहा ॻाल्हि क़बूल कई। सुबुह जो उथंदे यकदमि शहज़ादीअ जी शादी उन ग़रीब काठेर सां करे छॾियईं। काठेर कुझु ॾींहं उते तरसी कंहिं बहाने सां बादशाह खां मोकिलाए चीन मुल्क ॾांहुं रवानो थियो। उते पहुची राणीअ खे ॿुधाईं त मूं ॿी शादी कई आहे। हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे त तोखे साण वठी पंहिंजे मुल्क मोटी हलां।
ऐं बाक़ी हयातीअ जा ॾींहं उते गुज़ारियूं। राणी उहा ॻाल्हि क़बूल कई ऐं सही संभरी गोरा बि सामान सां भराए ॿई ॼणा अची पंहिंजे मुल्क में पहुता। थोरनि ॾींहंनि खां पोइ काठेर खे ॿिन्ही बादशाहनि जी वाग मिली। बसि पोइ त हिन जो वक़्तु वरी पियो। काठेर बदिलजी वॾो बादशाह बणिजी पियो। किसो को त उहो काठेर पंहिंजे बादशाही इंसाफ़ ऐं अमन सां हलाइण लॻो।